अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मैं हनोशिन भट्टी। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 55 योम तासीस के हवाले से रॉयल हाउस राहोकी ते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण की क़यादत में जलसे जो एहतमाम किया वियो। जलसे में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, MPA इमदाद पितापी, रावल शर्जील मेमण, जावेद नयाब लगारी, पार्टी अगवान जालन कारकुनन अवाम वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण खिताब कंदे चयो त पीपल्स पार्टी वाहिद पार्टी है जंहिंजे लीडरशिप मुल्क में जमहूरियत ऐं अवाम जी हुक्मरानी लाइ पंहिंजिन जाननि जो नज़रानो ॾिनो। पिंडी वारे लॉन्ग मार्च खां वधीक अॼोके जलसे में अवाम जो तादाद आहे। शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो मुल्क के एटमी ताक़त बणायो, मुल्क के मुतफ़िक़ा आइन ॾिनो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई। बोर्ड वारी सूरत हाल में पीपल्स पार्टी अवाम सां गॾु बीठी मुतासिरनि खे राशन, टेंट ऐं ॿियो सहूलियतूं ॾिनियूं। जलसे जे इख़्तिताम ते आतिशबाज़ी पिणु कई वई।